रहमान सूरत देसी दास्तान 11 जॾहिं कुन फयकून नियो आरियाणीअ अरवाह अंग अगहीं लिखियो मुंहिंजो मीसाका मन तलब शयुनि जद व जद उतो अलीअ शाह अञा हिन हदीस जो मूंखे आसरो आहे पुनूअ जे पैगाम तां मुंहिंजो मौत मुबाह सरचूं दुआ किजा मन मेड़ाओ मूं थिए। ससी थी ॿुधाए त जॾहिं कुन फयकून जॾहिं कुन फयकून माना दुनिया जे ठहण जो वक़्तु हो कुन थी फयकून पोइ थी पियो नियो आरियाणीअ अरवाह मुंहिंजो ने पुनूअ साह क़ाबू करे छॾियो या दिलि मुंहिंजी खणी वियो अंग अॻ ई लिखियो मुंहिंजो मीसाका इहो मीसाक वारो ॾींहुं जंहिंमें अलाह पाक बंधन खां पंहिंजे रबूबियत जो वाइदो वरितो त चए थो उन खां अॻे ई मुंहिंजो अंग मुंहिंजो नसीबु लिखिजी चुको हो पुनूअ जे हवाले सां मन तलब शयुनि जद व जद उतो अली शाह हीअ हज़रत अली साईं जिन जो फ़रमानु आहे त मन तलब शयुनि जद व जद जदोजहद सां तलब वारी शइ मिले थी। अञा हिन हदीस जो मूंखे आसिरो आहे त ससु थी चए त इन कौल जो मूंखे वॾो आसिरो आहे पुनूअ जे पैगाम तां मुंहिंजो मौत मुबाह पुनूअ जो पैगाम सन्हीअ तां जेकॾहिं आऊं मरी वञा त इहो जाइज़ आहे सरतियूं दुआ कजा मन मेड़ाओ मूं थिए ए जॾहिं मूंखे दुआ कजा त मुंहिंजो पुनूअ सां मेलाप थिए मिड़ी मुदड़े आहियूं सरतियूं सभेई वतवासो बिलहक वतवासो बिसबर होए तूं हिते ई न तो संग न संगीणा न ॾाॾाणा ॾेही तनी खे रोई जॾो की जमाल खे मिड़ी मुदड़े आहियूं सरतियूं सभेई ही सहेलियूं सभई हिन ॾे ससुअ ॾे गॾिजी आयूं आहिनि वतवासो बिलहक वतवासो बिसबर होए तूं हिते ई हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे ऐं हुनखे ॿुधाइनि पियूं जंहिंजी माना आहे त हिक ॿिए खे हक़ जी ऐं पंहिंजे सब्र जी तलक़ीन कनि था। होए तूं हिते ई तूं इन ई आयत खे सम्झ ऐं उन ते अमल कर न तो संग न संगीणा न ॾाॾाणा ॾेही न इन्हनि सां तुंहिंजो को संग आहे को रिश्तो आहे न संगीणा न को तुंहिंजे कंहिं रिश्तेदारीअ में आहिनि न ॾाॾाणा न तुंहिंजे ॾाॾाण में आहिनि ऐं ॾेही न को तुंहिंजा हमवतन आहिनि तनी खे रोई जॾो की जमाल खे इन्हनि माण्हुनि जे लाइ रोई तो पंहिंजो हुस्न ई विञाए छॾियो। मिड़ी मुदड़े आहियूं साहेड़ियूं सहजा असफ़र कितियत मिनन्नार हारी मोट हिया संग सिरातल मुस्तक़ीम जो अथई कोन अॻियां से केची नींद ई कया जीअं तुंहिंजो नींहुं निफ़ा कसीं मिड़ी मुदड़े आहियूं साहेड़ियूं सहजा हीअ सरतियूं हिन ससुअ ॾे गॾिजी आयूं आहिनि सहजा माना सहज मां कोॾ मां या ख़ैर खाईअ मां असफ़र कितियत मिनन्नार हीअ हिकिड़ो कौल आहे त सफ़र बाहि जो यानी दोज़ख जो टुकड़ो आहे हारी मोट हिया ए नादान हितां तूं वापसि मोट संग सिरातल मुस्तक़ीम जो अथई कोन अॻियां तूं जंहिं रस्ते ते वञी थी उहो रस्तो सां तुंहिंजो सिरातल मुस्तक़ीम माना सिधी रस्ते सां तुंहिंजो को नातो कोन थो नज़र अचे से केची नींद ई कया जीअं तुंहिंजो नींहुं निभा कसीं ए केच जा माण्हू तोखे कीअं पाण सां गॾु वठी वेंदा छाकाणि जो तुंहिंजी मोहबत दोईअ सां आहे। मिड़ी मुदड़े आहियूं जेॾियूं करे जोड़ सरियो सूर शरीर में घुमियो लाहे घोर लूह लूह में लतीफ़ चए लॻो पुनूअ पोर आरियाणी अतोर विसारे कीअं वेही रहां मिड़ी मुदड़े आहियूं जेॾियूं करे जोड़ हीअ सरतियूं हिन वटि गॾिजी पंहिंजी सलाह करे हिन वटि आयूं आहिनि सरियो सूर शरीर में घुमियो लाहे घोर हिन जो ॿुधाए पई त मुंहिंजे शरीर में मुंहिंजे जान में सूर ईअं सरियो आहे यादि पियो आहे हाणे उहो अंदरि में घुमियो लाहे घोर मुंहिंजो ख़ौफ़ वहम सभु लाहे पियो लोह लोह में लतीफ़ चए लॻो पुनूअ पोर लतीफ़ साईं थो चए त हिन खे नस नस में पुनूअ जो ठपो लॻियलु आहे आरियाणी अतोर विसारे कीअं वेही रहां त हीअ चए थी अहिड़ो आरियाणी बेमिसाल विसारे कीअं वेही रहां कीअं हुनखे आउं विसारे वेही रहां मिनत करणु मुंद खे आयूं सरतियूं सभेई रव जो की रातड़ी हारी हिते ई सुभाणे सभेई तोसीं हलंदियूं ससुई मिनत करणु मुंद खे आयूं सरतियूं सभेई हिन जूं सहेलियूं सभेई गॾिजी हिनखे मिनत मेड़ करणु आयूं आहिनि
रहियो अॼोकी रातड़ी हारी हिते ई ए नादान अॼोकी राति तूं हिते ई रही प सुभाणे सभई तोसीं हलंदियूं ससुई ए ससी तोसां सभई सुभाणे गॾिजी हलंदियूंसूं सुबुह ताईं सूर केर सहंदी सरतियूं घुटिया रहनि घट में पैगामनि जा पूर ऐं मुयाई मंज़ूर हींअर हलंदी हो तॾहिं त जवाबु थी ॾे उन्हनि खे त सुबुह ताईं सूर केर सहंदी सरतियूं ए जॾियूं ऐं सुबुह ताईं इहे सूर कीअं सहंदियसि घुटिया रहनि घट में पैगामनि जा पूर महबूबनि जा जेके पैगाम मूंखे आया आहिनि उन्हनि जा जेके उधमा आहिनि घट में अंदरि में घुटिया पई रोकिया आहिनि पई पर रुकिजनि न पिया ऐं मुयाई मंज़ूर हींअर हलंदी हो तॾहिं ऐं हींअर हलंदियुसि पुन वॾे पोइ भले मरी पवां इहो मूंखे क़बूलु आहे सभा सिहाई आहे आरीअ ॼामरे कॾहिं पसे कान का रीह लालण लालाई दूध दिलि तां दूर करे कर साजन सफ़ाई मल्ला शेखुन लहू फशेख शैतान इन रीह ऊंदाही हो जा हली हेकली गयर गंवाई बिला शेख मई यमशी फिल तरीक़ कमई यमशी फिल बहर बिला सफ़ीन अहिड़ी अवाई तहरीअ तवाई कोड़िए थियनि केतिरियूं हिन में मुर्शिद जो ॾसु ॾिनल आहे सभा सियाई आहे आरीअ ॼामरे आरीअ ॼाम पुनूअ खां सवाइ मुर्शिद खां सवाइ सभु ऊंदा ई आहे कॾहिं पसे कान का रीह लालण लालाई रीह लालण जे मुर्शिद खां सवाइ कॾहिं बि का पंहिंजी उनखे मंज़िल नथी मिले दूध दिलि तां दूर करे कर साजन सफ़ाई ए महबूब ए मुंहिंजा मुर्शिद मुंहिंजे दिलि तां दूहूं ग़ैर दूर करे मुंहिंजे अंदरि जी सफ़ाई कर मल्ला शेखुन लहू फशेख शैतान इहो कौल आहे त जंहिंजो को मुर्शिद न आहे उनजो मुर्शिद शैतान आहे इन रीह ऊंदा ई माना मुर्शिद खां सवाइ ऊंदा आहे हूअ जा हली हेकली गंयर गंवाई हूअ जा अकेली हली मुर्शिद खां सवाइ इनखे गंयर इनखे शैतान गंवाए छॾियो उनखे गुमराह करे छॾियो बिला शेख मई यमशी फिल तरीक़ कमई यमशी फिल बहर बिला सफ़ीन जेको बि हिन राह में बिना मुर्शिद जे हले थो उहो ईअं आहे जीअं बिना ॿेड़ीअ जे दरिया में हलणु अहिड़ी अवाई या ख़राबु ॻाल्हि आहे तहरीअ तवाई कोड़ीअ थियनि केतिरियूं इन मुर्शिद खां सवाइ केतिरा किरोड़े बताल थियो वञनि बड़ो वॾो ॿार घणे वेझो न वणकार लेड़नि जो लतीफ़ चए खयो मुद मदार वणंदुनि त वर कंदा न त अॻियनि जे अख़्तियार किथे थियो को यार किथे थी हथ खणे बरो वॾो ॿार घणे बरो वॾो आहे ॿार तमामु घणो आहे वेझो न वणकार इहो वणकार जो इलाइक़ो बि वेझो कोन्हे लेड़नि जो लतीफ़ चए खयो मुद मदार लतीफ़ साईं थो चए त हाणे हिन औरत इन्हनि उठनि जो आसिरो ई लाहे छॾियो वणंदुनि त वर कंदा जे हुननि खे पसंदि आयो त महिरबानी कंदा मोट कंदा न त अॻियनि जे अख़्तियार न त उन्हनि जे वस में आहे किथे थियो को यार किथे थियो इहो पुनू किथे थी हथ खणे हीउ किथे पई जेका थो हथ खणे उनखे ॻोल्हे काॾे मुंहुं मकुरान जो केॾांहुं केच थियो अहिड़ो साथ बंबोर तां कॾहिं कोन पियो को यारो काम हणी टोरे चित वियो जनी जत नियो तन उठनि घोरी आहियां काॾे मुंहुं मकुरान जो कहिड़े पासे मकुरान जो तरफ़ केॾांहुं केच थियो केच कहिड़े पासे थियो अहिड़ो साथ बंबोर तां कॾहिं कोन पियो अहिड़ो काफ़िलो बंबोर में अॻे कॾहिं दाख़िल न थियो को यारो काम हणी टोरे चित वियो इहो पुनू लठ हणी मुंहिंजे दिलि खे जेको छेड़े वियो आहे जनी जतुनियो तन उठनि घोरी आहियां जेके उठ मुंहिंजो पुनू खणी विया आहिनि ऐं उन्हनि जी ॻोल्हाऊ आहियां काॾे मुंहुं मकुरान जो काॾे परियूं पंधु लेड़नि जो लतीफ़ चए रेड़ी लधुम रंद आयल आसा बंदि कंहिं पर केचिन सां थिए काॾे मुंहुं मकुरान जो कहिड़े पासे मकुरान थियो काॾे परियूं पंधु केॾा आहे ॾूराऊं सफ़र लेड़नि जो लतीफ़ चए रेड़ी लधुम रंद लतीफ़ साईं थो चए त हिन उठनि जो रेड़ी रस्तो लधो आयल आसा बंदि कंहिं पर केचन सां थिए ऐं मुंहिंजी माउ मूंखे दुआ कर त कंहिं बि तरीक़े सां हिननि केचन सां मुंहिंजो वास्तो या मेलाप थिए कहिड़े केच आहिनि घोड़ा घस हलाया लड़ियो चढ़ियो चोटीअ करियो कोह किरन लताड़े लतीफ़ चए लंघियो बर बोतन तन कहिड़ी चुक छांगनि हो त हिमायती जन जो कहिड़े केच आहिनि सेखारे के चए माण्हुनि घोड़ा घस हलाया ऐं उठ जेके आहिनि से घस सां हलाया लड़ियो चढ़ियो चोटीअ इन्हनि वॾनि चोटियुनि ते लहियो वरियो चढ़ियो करियो कोह किरन कोहनि जो पंधु करियो कुणकनि पिया चिंघनि पिया
लताड़े लतीफ़ चए लंघियो बर बोतल लतीफ़ साईं थो चए त हिननि उठनि इहो बर जेको आहे सो लताड़े झागे हलिया तन कहिड़ी चुक चांगनि होत हिमायती जन जिन जो हिमायती होत पाण हुजे पुनू पाण हुनजो मददगार हुजे त उन्हनि उठनि खे कहिड़ी चुक उन्हनि खे कहिड़ी रंडक या तकलीफ़ जंगाए जतन गोरा घस हलाया पहुती रीअ पहाड़ में उठ मां आगिट जन सुआ जे सरदार सी तोॾ मतट जन लुत्फ़ सां लतीफ़ चए लंघियो बर बोतन तन कहिड़ो ग़म गुंगन होत हिमायती जन जो जाॻाए जतन गोरा घस हलाया इन्हनि जतन पंहिंजनि उठनि खे जाॻाए उन्हनि खे होशियारु करे पंहिंजे घस ते रवाना थिया पहुते रीअ पहाड़ में उठ मां आगिट जन हीअ पंहिंजे जबल में हीअ ससुई बि चवे त शल हीअ पंहिंजे जबल में पहुचण खां सवाइ उठ मां आगिट जन इहे उठ किथे रंडजनि न रुकजनि न सुहा जे सरदार सी तोॾम तटजनि जेके पंहिंजे सरदार जन पुन सां सुहा आहिनि वाक़ुफ़ आहिनि उहे उठ मतटजनि माना थकिजनि न या फटिजनि न लुत्फ़ सां लतीफ़ चए लंघियो बर बोतल लतीफ़ साईं थो चए त उन्हनि सां महिरबानी थी इहे उठ जेके आहिनि इहो बर लंघे विया तन कहिड़ो ग़म गुंगन होत हिमायती जन जो उन्हनि गुगदामनि यानी उठनि खे कहिड़ो ग़म ॾुख जिन जो होत जेको आहे ख़ुदि मददगार हुजे गोरा वञनि गाम ॾेरनि संदे ॾेह ते तोॾनि जूं तड़ भीड़ में तरियूं तट जन ताम ओठियणा आराम लंघे पब परे थिया गोरा वञनि गाम ॾेरनि संदे ॾेह में हीअ मुंहिंजे ॾेरनि जो जेको मुल्क आहे इहे उठ शल वञनि पंहिंजे गाम पंहिंजे ॻोठ में तोॾनि जूं तड़ भीड़ में इन्हनि उठनि जूं वठ पकड़ में तरियूं तट जन ताम शलनि जे पेरनि जूं तिरियूं के फटिजनि न ओठियणा आराम लंघे पब परे थिया इहे ओठी आराम सां पब लंघे परे हलिया विया दोक दहलिया जित गोरा हलनि न घस में चओ साल ई न चलणा तंग निहारे तित सुधीनी सैयद चए पंहिंजारनि पिरत इन अड़ांगे पंध जी का नेशन पोइ निर्त ससी वॾे सत जा एईअ पर पंध करे दोक दहलिया जिते ए ॿिनि सालनि वारा या ॿिनि नंदनि वारा उठ जिते दहलजनि ख़ौफ़ खाइनि गोरा हलनि न घस में इहे जवान उठ जेके आहिनि उन रस्ते ते हली नथा सघनि चओ साल ई न चलणा चइनि सालनि वारा जेके उठ आहिनि उहे बि हिते हली नथा सघनि तंग निहारे तित इन जबल खे ॾिसी उन जी हालति खे ॾिसी सूधीनी सैयद चए पंहिंजारनि पिरत इहे 5 साल जेके आहिनि उठ उन्हनि खे बि का सैयद थो चए त उन्हनि खे बि का चङे नमूने सां इन जी माना परूड़ कान्हे इन अड़ांगे पंध जी का नेशन पोइ निर्त इन ॾुखे पंध जी का नेश माना फूह जवान जेके उठनि उन्हनि खे बि का मुश्किल थी का परूड़ पवे ससी वॾे सत जा एईअ पर पंध करे पर हीअ ससी अहिड़ी वॾी सघ वारी आहे जेका इन्हनि रस्तनि ते पंध करे पई ओगारीनि न आनरा ॿधा चरनि न ॿूर लेड़नि खे लतीफ़ चए हलण जो मज़कूर मयनि खे मामूर आहे उणितुण अॻिए पंध जी ओगारीनि न आनरा इहो ओगारणु माना चॿारण जो हिकिड़ो अमल थींदो आहे जेको उठ कंदा आहिनि ओगारीनि न आनरा इहे आनरा हाणे आनरा मुराद इहा हिकिड़ी उठनि जी सिफ़त बि आहे ऐं आनरा बीमार खे बि चइबो आहे जेको उठ बीमार हुजे ॿधा चरनि न ॿूर हीअ मजबूर आहिनि हीअ चरनि कोन था घोंच बि कोन था खाईनि लेड़नि खे लतीफ़ चए हलण जो मज़कूर लतीफ़ साईं थो चए उन्हनि उठनि वटि रुॻो हलण जी ॻाल्हि आहे मयनि खे मामूर आहे उणितुण अॻिए पंध जी इन्हनि उठनि खे जहिड़ो अमुर थियलु आहे ऐं उणितुण फ़िकुर अथनि अॻिए पंध जो गोसर थिए मां गुस शल पणी पोइ न पिरीअ ते जंहिं सिर साॼण सुपिनी तंहिं उठ मां लॻे उस पुनू पाक पुरुष होत न किजनि हेड़ियूं गोसर थिए मां गुस हिननि खे रस्ते जी ॻाल्हि पई ॿुधाए त इहो वारियासो जेको रस्तो आहे उन में गुस माना दस या धूड़ न थिए शल पणी पोइ न पिरीअ ते माना महबूब ते जेको आहे सो दज़ न पवे जंहिं सिर साॼनि सुपिरी तंहिं उठ मां लॻे उस जंहिं उठ ते मुंहिंजो पुनू आहे उन उठ खे शल उस बि न लॻे पुनू पाक पुरुष होत न किजनि हेड़ियूं ए पुनू पाक पुरुष ए नेक मर्द
हो त पुनूं हेॾियूं जुठियूं न कजनि हूंद उसम लॻे ओठीअ लेड़ा लॻुम लुक अलाह आरी चन जे कोसो वाम वग जत जझा में जग मुंहिंजी पिर्त पुनूं असीं उसम लॻे ओठीअ इन्हनि सुवारनि खे बि उस न लॻे लेड़ा लॻम लुक उठनि खे बि का लुक जो कोसो वाह न लॻे अलाह आरी चन जे कोसो वाह वग अलाह साईं हिननि आरी चंद जो जेको वॻो आहे वलर जेको आहे उनखे कोसो वाह न लॻे जत जझा में जग जहान में जत त तमामु घणा आहिनि मुंहिंजी पिर्त पुनूं असीं पर मुंहिंजो प्यारु पुनूअ सां आहे तव्हां मूं भेनर भई नाहे का जा आरियाणी अॻु कोसो को यारल जे वाम लॻे वग ॿिया पिणु जतन जग मुंहिंजी पिर्त पुनूं असीं तव्हां मूं भेनर भई नाहे का ए मुंहिंजी भेनरूं मूंखे को ख़ौफ़ कोन्हे जा आरियाणी अॻु जीअं पुनूं जेको आहे मुंहिंजो अॻुवाण आहे कोसो को यारल जे वाम लॻे वग हिन को यारल जो हिन पुनूं जो जेको वगर आहे उनखे छल कोसो वाह न लॻे ॿिया पिणु जतन जगनि जा जतन जा जग भरिया पिया आहिनि ॿिया मुंहिंजो पिर्त पुनूं असीं पर मुंहिंजो प्यारु पुनूअ सां आहे ओठी पिणु धोरा मथनि कपिड़ा को ॼाणा केण विया ए हीअ पर ओरा गूंदर जा गोरा वञनि जान जुदा कयो ओठी पिणु धोरा इहे ओठी जेके आहिनि उठनि जा सुवार जेके आहिनि से बि अछा आहिनि धोरा मथनि कपिड़ा मथनि जेके कपिड़ा लिबास पियल आहिनि उहे बि अछा पियल अथनि कोह ॼाणा केण विया छा कीअं ॼाणा त केॾांहुं विया ए हीअ पर ओरा इन तरीक़े सां इहे ओरा मुंहिंजे ओर जा यानी आंडे जा या पेट जा हुआ गूंदर जा गोरा इहे ॾुखनि जा उठ वञनि जान जुदा कयो मुंहिंजो साहु कढियो पिया वञनि ओठी अधोरा धोरा मथनि कपिड़ा कोह ॼाणा केण विया अहिड़ीअ भत ओरा खाणीअ खे खोरा जबल पसी जाॻिया ओठी अधोरा इहे सुवार जेके आहिनि से अधोरा मेरा धोरा मथनि कपिड़ा उन्हनि खे वेस जेके आहिनि से साफ़ु पियल आहिनि को ॼाणा केण विया कीअं ॼाणा केॾांहुं विया अहिड़ीअ भत ओरा अहिड़े तरीक़े सां ओरा इन ओर जा या पेट जा हुआ खाणीअ खे खोरा इन इश्क जे सड़ियल खे उध मां जबल पसी जाॻिया जबल ॾिसी जाॻी पिया आहिनि पैदा थी पिया आहिनि आया ओठी उॿाइरा लेड़नि तां लही उन राती कमु रवां कयो रोहीलनि रही साहु सिझाए हलिया हुनजी हाज हुई कही सा रही ॿोली ॿारोचन जी आया ओठी उॿाइरा ए ओठी तकड़ा आया लेड़नि तां लही भञ उठनि तां लही उन राती कमु रवां कयो हुननि पंहिंजी कारवाई राती करे छॾी रोहीलनि रही इन रोह जे रहाकुन राति रही साहु सिझाए हलिया मुंहिंजो साहु त साड़े हलिया हुनजी हाज हुई उन्हनि जो इहो कमु हो कही सा रही जेकी हुननि चयो सो करे गुज़रिया ॿोली ॿारोचन जी ॿारोचन जेको कोल कयो सो पूरो कयूं पुण था पलाणीनि ओठी अॼो ॿाहिरां हू जे हलण संदियूं ॻाहूं ॻाल्हाईनि होथ पुण था पलाणीनि ओठी अॼो ॿाहिरां हू जे हलण संदियूं ॻाहूं ॻाल्हाईनि होत पुनूं था नीन असूं हीअं जो आजको पुण था पलाणीनि इहे पिणु उठनि ते आथर पिया रखनि ओठी अॼो ॿाहिरां इहे सुवार अॼु तकड़ा थी पिया आहिनि हू जे हलण संदियूं ॻाहूं ॻाल्हाईनि पाण में हलण जूं ई ॻाल्हियूं पिया कनि होत पुनूं था नीन मुंहिंजो होत पुनूं पाण सां गॾु खणियो पिया वञनि असूं हीअं जो आजको जेको हिन अणॼाण जो आधार आहे पुण था पलाणीनि ओठी अॼु उॿखड़ा पह पारेसियूं पाण में ॾेर ॾियारी ॾीन मूंखे था मारीनि सॼण सां भाही कयो पुण था पलाणीनि हीअ सफ़र जी तयारी पिया कनि उठ ते आथर रखिया अथनि ओठी अॼु उॿखड़ा इहे जेके आहिनि से उॿखड़ा आहिनि माना खुणनि ते ज़ोर अथनि माना हलण वारा आहिनि पह पारेसियूं पाण में इहे पह सलाहूं पारसियूं माना पारसी ॿोलीअ में ॾेर ॾियारी ॾीन इहे ॾेर हिक ॿिए सां ईअं ॻाल्हाइनि पिया मूंखे था मारीनि सॼण सां भाही कयो इहे सॼण मूंखे त पंहिंजी सफ़र जी तयारी करे मारीनि पिया वाई ॾागनि ॾेरनि साण करहनि केचनि साण मतां का भुली लहु लाए ॾागनि उठनि ॾेरनि साण करहनि केचनि साण उठनि ऐं केचनि साण मतां का भुली लहु लाए ससु जी जेका भुलियल हुजे मतां का उन सां प्यारु करे
आऊं सुती हू हलिया वेड़ा कर लकाए आऊं सुतलसि हू हलिया विया पंहिंजा उठ काहे विया आसण महंदा उनजे बरबर कयो ॿाॾाए हाणे हुनजे आसण जे अॻियां उनजे अङण ते या आस्थाने जे अॻियां हीअ बरबर अफ़सोस हाय घोड़ा कयो ॿाॾाए पई माना दाहूं पई करे चतुर ॾेई चित खे वेड़ा होत छपाए मुंहिंजे दिलि खे धोखो ॾेई मुंहिंजो पुनू लिकाए खणी विया जेका हुयनि मन में वेड़ा पंहिंजी पुॼाए जेका हुननि जे अंदर में हुई उहा पंहिंजी ॻाल्हि पूरी करे विया वल्लाहु अलम।